बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों मां इलेक्शन में बाक़ी अॼु राति 12 बजे ताईं इलेक्शन वर्क बाज़ाब्ता तौर ते ख़तमु थी वेंदी ऐं उमेदवार जेकी आहिनि उहे इलेक्शन वारे ॾींहं ते पंहिंजे क़िस्मत आज़माई कंदा। मां जेको आहे उहो यूनियन काउंसिल जिंदो ते मेंबर ऑफ ज़िला काउंसिल जी सीट ते PTI जे तरफ़ां कैंडिडेट आहियां। सभ खां अॻु में त मां यूनियन काउंसिल जे मर्दो ख़वातीन मौज़ूद साथियुनि ऐं दोस्तनि खे अपील कंदुसि त उहे बैट ते ठपो हणी मूंखे कामयाबु कनि। इंशा ताला मां दोस्तनि खे मायूस न कंदुमि। ॿियो जेको आहे अहम मां दोस्तनि सां हिकिड़ी ॻाल्हि करणु पिए चाही उहा इहा त दोस्तो हिन वक़्तु जेको आहे पीपल्स पार्टी जेका गुज़िरियल 20 सालनि खां बरसरे इक़्तिदार ते आहे उहे सरकारी सरमाए जे बलबूते ते इलेक्शन मुहिम उन्हनि वॾे ज़ोर ऐं शोर सां हलाई आहे। बाक़ी जेके आज़ादु उमेदवार आहिनि ऐं या प्लस में ग़रीब तबिको आहे उन्हनि कंहिं बि क़िस्म जी का जेका सरगर्मी का वॾे पैमाने ते कोन ॾेखारे सघी आहे, छो त महांगाई बि आहे, गुरबत बि आहे। मां उनखे ॿुधाईंदो हलां त जेतोणीकि मां PTI जी मूंखे टिकेट आहे, मां PTI जे तरफ़ां कैंडिडेट आहियां, पर PTI जे तरफ़ां मूंखे काई बि माली सपोर्ट कोन्हे का। मां जेको आहे हिन वक़्तु मां बीठो आहियां इलेक्शन वर्क मुहिम हलाई आहे। मां पंहिंजे ई बलबूते ऐं पंहिंजे पेरनि ते बि पंहिंजे ई भाइरनि मिटनि माइटनि जे उन्हनि सपोर्ट ऐं सहकार सां मां जेका मुहिम हलाई आहे। वॾी महांगाई जे करे जेको आहे घणी तरह असां जेको आहे उहो वर्क उहा बहितर तरीक़े सां न हलाई सघीसीं। पार्टी जी उन अदम दिलचस्पी जे करे ई इहो बि थी सघे थो पैनल बि जेको आहे उहो मुकमल असां न बीहारे सघियासीं। मां अकेलो कैंडिडेट आहियां ज़िले काउंसिल ते। अच्छा, मां इहे त शयूं ज़िमनी थी वियूं, पर मां जेका अहम ॻाल्हि मां अवाम खे जेका सिर्फ़ु यूनियन काउंसिल जिंदो जे अवाम खे न बल्कि ओवरऑल माना जेको आहे पूरे सिंध में जिन इलाइक़नि ते बि इलेक्शन थिए थी, मां उन्हनि उतां जे अवाम खे मां गुज़ारिश कंदुसि त उहे हिन सिस्टम जेको मौजूदा सिस्टम आहे, करप्ट सिस्टम आहे, जेको इक़्तिदारी धुर जेके असां वटि करप्ट सिस्टम मुसलत कयो आहे उनजे अगेंस्ट में पंहिंजो वोट कास्ट कनि। छो त जेको आहे 20 सालनि जे दौरे इक़्तिदार असांजे सिंध जी क़िस्मत खे बदिलण जे बजाए कई साल असांजे सिंधी समाज ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे इन इक़्तिदार धड़नि पोइते धिके छॾियो आहे। दोस्तो हिन वक़्तु मां तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त हिन वक़्तु जेको वोट कास्ट थींदो, ख़ासि करे उहो वोट कहिड़े क़िस्म जो माण्हू उमेदवार खे ॾींदो। हिकु त इक़्तिदारी धुर आहे, ॿी जंहिंखे असां पीपल्स पार्टी चई सघूं था। हिकु पीपल्स पार्टी ग्रुप आहे, ॿियो NTPP ग्रुप आहे। NTPP ग्रुप जेको आहे उन में आज़ादु उमेदवार बि अची वञनि था ऐं उनखां अलावा ॿियूं छोटियूं मोटियूं तनज़ीमूं बि अची वञनि थियूं। उन्हनि में तक़रीबन जेको आहे उहो ग़रीब तबिको जेको आहे उमेदवार आहे। ग़रीब तबिके खे जेको आहे उहो कहिड़े क़िस्म जो वोट जेको आहे वोट कास्ट कंदो, मां तव्हांखे उन बाबति कुझु आगाह करणु चाहियां थो। उमेदवार जेको आहे वर्क हितां जा जेके मां उन करे बि अव्हांखे आगाह कंदो हलां त मां तक़रीबन मुंहिंजी जेका पंहिंजी पॉलिसी रही, मां ॿियनि बि दोस्तनि खे इहा अपील कई हुई। असां वटि जेके असां ख़ासि करे हितां जो जेको कल्चर आहे उते उताकूं ऐं वॾेरा सभु विकामियल आहिनि। इन करे जेको माण्हू विकामल हुजे उन माण्हूअ ॾे वञणु, उन माण्हूअ ते टाइम इन्वेस्ट करणु, महिनत इन्वेस्ट करणु, उहा कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो नथी रखे। इन करे असां डोर टू डोर वर्क खे तरजीह ॾिनीसीं। मां बाक़ी दोस्तनि खे बि अपील कई हुई त उताकुन वॾेरनि ॾे वञण जे बजाए बहितर आहे त असां अवाम ॾे रुजू कयूं, अवाम खां बराह रास्त वोट घुरूं। त ज़रूरी न आहे त माण्हू अॼुकल्ह उहो दौर बि न आहे जो टोटली माण्हू जेके आहिनि वॾेरनि जे चंबे में हुजनि। सो दोस्तो हिन वक़्तु माना जेको असांखे वोट पवंदो, असांखे कहिड़े क़िस्म जो वोट पवंदो, मां उन हवाले सां तव्हांखे आगाही ॾियणु चाहियां थो। इवन मां पंहिंजे लाइ पहिरीं माना जेको आहे सपोज़ कयो मूंखे वोट कहिड़े क़िस्म जो पवंदो, ईअं ई जेको आहे ॿियो जेको NTPP उमेदवार आहे, आज़ादु उमेदवार, उहो बि तव्हां क़यास करे सघो था त उनखे बि कहिड़े क़िस्म जो वोट मिलंदो। हिकिड़ो उहो वोट आहे जेको पर्सनल माना मूंसां तालुक़ु रखे थो, रिलेशन जे बुनियाद ते, दोस्ती जे बुनियाद ते, घाटी दोस्ती आहे, को रिश्तेदारी आहे, को मिटी माइटी आहे, के गहरा दोस्त आहिनि। हिकिड़ो त उहे माना जेको आहे त वोट कास्ट कंदा। हिकिड़ो उहो वोट आहे जेको एंटी उमेदवार आहे। मसलन मुंहिंजे जेको उमेदवार आहे मुंहिंजे मुखालफ़त में उन सां जेका ज़ाती दुश्मनी आहे, कंहिंजी को ज़ाती इनाद आहे, साड़ आहे, हसद आहे, का चपकलश आहे, का दिलि में मेर आहे,
त उन बुनियाद ते बि माण्हू जेको आहे उहो अॻिले उमेदवार खे जंहिंसां उन्हनि जी का न का छिपकलश का दुश्मनी हूंदी आहे या कोई उन सां को वेर हूंदो आहे या साड़ हूंदो आहे हसद हूंदो आहे उनखे डिग्रेड करण जे लाइ उन जे अपोज़िट उमेदवार खे वोट ॾींदा आहिनि त जेको आहे त जीअं हुनजी जेका आहे रेस्पेक्ट घटिजे भली जा वोट ॾियण जंहिंखे उहो वोट ॾींदा उनखे भली न सुञाणनि भली हुननि सां का हमदर्दी न हुजे पर हुनजे इनाद ऐं साड़ में ॿिए उमेदवार जे ईअं जेको आहे सो असांखे जेको आहे हिते घटि में घटि जेको यूनियन काउंसिल जिंदोतिरो में असांखे जेको साड़ जे बुनियाद ते वोट पवंदो उहो जेको वॾेरो अनीस रहमान भुट्टो साहिबु आहे जेको पीपल्स पार्टी जी टिकट ते कंटेस्ट करे थो एज़ ए ज़िला काउंसिल मेंबर उन सां बि माण्हू हिते तमामु घणो साड़ कनि था उनजो जेको आहे जेके जेके माण्हू उन सां साड़ कनि था त उहे बि असांखे वोट कंदा अच्छा जेतोणीकि भोतारनि जो ज़ोर आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे नज़फ़ ख़ान कमारियो साहिबु आहे हितां जा हैवी वेट माण्हू आहिनि पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि गवर्नमेंट जी मशीनरी उन्हनि जे कंट्रोल ऐं कब्ज़े में आहे उन्हनि वॾी वर्क हलाई आहे मुहिम हलाई आहे हितां जा माण्हू बि उन्हनि जे माना कब्ज़े कंट्रोल में आहिनि उहो विन त करे वेंदो पर जेको कुझु माना थोरो बि असांखे वोट मिलंदो त उन्हनि में उहे बि माण्हू हूंदा उहो तबिको बि शामिलु हूंदो जेको माना उन्हनि सां साड़ ऐं नाद रखे थो छो त उनजी परफॉर्मेंस ज़ीरो आहे मां त वर्क जे दौरान बि दोस्तनि खे ॿुधायां थो त वॾेरे अनीस साहिब सां त माण्हुनि जो ख़ुदा वास्ते दुश्मन हुआ उन का हेॾी करप्शन न कई आहे उन महिल इहा छा त बर्फ़ साहिब ठाराई आहे वीचारे सभिनी सां ॼण वेर विधो अथसि सभिनी सां ज़िले काउंसिल में छा आहे कुझु बि कोन्हे को उन महिल काई बजट न मिलंदी आहे बाक़ी आवाम वेर विझे त ज़िले जे यूनियन काउंसिल जे चेयरमैन सां विझे उन वटि बजट त आहे न हर महीने 5 लख बजट अचे थी उहो आवाम ते ख़र्चु नथो करे ॻोठनि ते ख़र्चु नथो करे वॾेरे अनीस या ज़िले काउंसिल जे मेंबर खे कहिड़ो महीने जी बजट आहे उहो हिकु साल ॿिनि में को टेंडर पास थी वञे को बि ठीके जी सूरत में कोई पंहिंजे इलाइक़े में तरक़ियाती कमनि जे हवाले सां काई स्कीम हल्की फुल्की मिली वञे त ॿी ॻाल्हि आहे न वरना उन्हनि जे हथ में कुझु न हूंदो आहे त वॾेरो अनीस साहिब बि वीचारो बेकसूर आहे उनखे भला कहिड़ो हथ में वॾो अख़्तियार आहे माण्हुनि जे मूं आहे जेको यूनियन काउंसिल में घुमां थो त मूंखे ईअं लॻे थो मैस माण्हुनि जे ज़हन में त हिनखे वॾो माहौल मिले थो ऐं अहिड़े क़िस्म जी काई बि ॻाल्हि न आहे बहरहाल माण्हू काफ़ी उनजे ख़िलाफ़ु आहिनि उनखां पोइ जेको आहे त टे क़िस्म जो जेको वोट मिलंदो उहो कुझु जेको आहे उहो इमरान ख़ान सां जेके माण्हू मुहबत कनि था जिन खे बेट निशान सां मुहबत कनि था जेतोणीकि हिते माण्हू तक़रीबन शख़्सियत परस्ती में जेके क़ैद आहिनि मां कल्ह जिंदोतिरो में वियुमि वर्क ते जिंदोतिरे में जेको भुट्टा बिरादरी जो सरदार आहे अमीर बख़्श ख़ान भुट्टो उहो जेतोणीकि PTI जो आहे ऐं उहो जेको आहे त तॾहिं बि चवनि था त न उहो जॾहिं फ़ोन करे वाह उहो पार्टी जो माण्हू आहे जॾहिं क्लियर कट आहे उनजो मां पेनाफ्लेक्स ते या हैंडबिल्स ते फ़ोटू बि आयो आहे ऐं उनखां पोइ उहो पार्टी जो माण्हू आहे तव्हां पार्टी खे वोट कंदव न जे कंदव या उहो जॾहिं तव्हांखे चवे न असांखे उहो जंहिंजे लाइ बि चवंदो भली कारे कुते लाइ चए PPL लाइ चवे अदा हुन लाइ चए असां मां यानी कि इहे नज़रियाती माण्हू त न थिया न इहे त पार्टी जा नज़रियाती माण्हू न आहिनि इहे इमरान ख़ान सां या मुहबत नथा कनि पार्टी सां या पार्टी जे निशान सां मुहबत नथा कनि पर उहे उन शख़्स सां फ़र्द सां माना मुहबत कनि था उहो फ़र्दु माना उन्हनि जो नज़रियो आहे उहो फ़र्दु उन्हनि जो ईमान आहे उहो फ़र्दु ई उनजो अक़ीदो आहे सो बहरहाल माना जेको आहे त असां ग़रीब माण्हू आहियूं बाबा ग़रीब माण्हू काॾे वञे अमीर बख़्श भुट्टे साहिब खे त मां कॾहिं ज़िंदगीअ में ॾिठो बि न आहे ऐं मां फेस टू फेस माना कॾहिं मिलियो बि न आहियां मां ग़रीब माण्हू काॾो हुनखे वरी वठी अचां हिते गाॾी करायां हिते प्रोग्राम करायां मां पाण मौलाई माण्हू जेको आहे त पराए ख़र्च ते थो वर्क कयां त मां इहे खफ़ा कारां करे सघंदुमि इन करे मां उन्हनि खे चयो मुंहिंजे बसि जी ॻाल्हि न आहे मां इम्तियाज़ ख़ान खे या हुनखे न्याज़ी ख़ान खे बि चयुमि त तव्हां थोरो अमीर बख़्श साहिब खे थोरो अप्रोच कयो तव्हां सां लिंक हूंदा त उहे महिरबानी करे हिननि खे फ़ोन कनि उन्हनि बि डिनाए कई बहरहाल हलो त जेको माना कुझु तबिको ज़रूरु आहे जेको डायरेक्ट इमरान ख़ान सां ऐं जेको असां घुमियाऊं वर्क कई आहे त जेको डायरेक्ट इमरान ख़ान सां या बेट सां माना मुहबत करे थो उन निशान सां उहो बि थोरो घणो माना जेको आहे उहो असां ॾे ईंदो अच्छा जेको चोथों तबिको आहे वॾो अहम तबिको आहे मां उन्हनि सां मुखातिबु आहियां दोस्तो मां वरी वरी चवां अर्ज़ु कंदुसि त मां हींअर जेके अल्फाज़ ॻाल्हाईंदुसि उहे वॾा अहम आहिनि जेको चोथों तबिको असांखे हिकिड़ो तबिको उहो हूंदो जंहिंसां पर्सनल असांजा रिलेशन्स हूंदा हिकिड़ो उहो तबिको हूंदो जेको एंटी उमेदवार यानी कि उमेदवार जेको असांजो उमेदवार आहे उनजे मुखालफ़त जे करे वोट कास्ट कंदो टियों जेको आहे उहो पार्टी बेसिस ते जेको आहे वोट कंदो जंहिं पार्टी जी टिकट आहे वरी जेको चोथों तबिको आहे उहो शऊरवंद तबिको आहे जेको तब्दीली पसंदि तबिको आहे
जेको वाकई चाहे थो त हिन समाज में कुझु तब्दीली अचे, जेको वाकई बि चाहे थो पियो त जेको हिन ज़ुल्म मां तंग आहे, हिन निज़ाम हिन सिस्टम मां तंग आहे, पर कुशी नथो सघे, कंहिं न कंहिं मसइलतुनि तहत उहो क़ैद आहे, मजबूर आहे, उहो कुशी नथो सघे, पर अंदरि अंदरि में उहो कुड़े थो, उहो तबिको इंतिहायाम आहे। असल जेको आहे वोट जी क़दुरु ऐं क़ीमत उन जे वोट जी आहे। पोइ हिकु हुजे चाहे ॿ हुजे, मां उन तबिके खे जेको शौरवंत तबिको आहे, जेको तब्दीली पसंदि तबिको आहे, मां उनखे जेको उनखे मां मुअदबाना गुज़ारिश कंदुमि त दोस्तो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न, पर ओवरऑल जिते बि सिंध में इलेक्शन आहे उते शौरवंत तबिको जेको बि आहे मां उनखे रिक्वेस्ट कयां थो, ख़ासि करे यूनियन काउंसिल निम वारनि खे बि। उते असांजो भाउ अरसला ख़ान सीलरो खां वधीक को अहल माण्हू आहे। सभु दोस्त माना जेके उमेदवार आहिनि जा ॿिया के दोस्त आहिनि, माना तक़रीबन कंहिं बंगलनि जा ग़ुलाम आहिनि ज़हनी तौर ऐं जिस्मानी तौर ते, उन्हनि जा माना जेके आहिनि पुठी टपियल माण्हू आहिनि। हीउ हिकिड़ो माण्हू जेको आहे बहादुर माण्हू आहे, दिलेर माण्हू आहे, इलाही क़दुरु माना ईमानदार माण्हू आहे, ग़रीबनि जो दर्दु रखंदड़ माण्हू आहे। यूनियन काउंसिल निम वारो मां तव्हांखे वरी वरी अपील कंदुमि त अरसला ख़ान सीलरो खे वोट ॾेई कामयाबु कजो। जेकॾहिं अरसला ख़ान सीलरो जेकॾहिं इलेक्शन न खटियो ऐं हारियो, इहा अरसला ख़ान सीलरो जी नाकामी न हूंदी, पर उहो शौरवंदनि जी नाकामी हूंदी, उन यूनियन काउंसिल जे अवाम ऐं माण्हुनि जी नाकामी हूंदी। सो बहरहाल दोस्तो मां जेको आहे तो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त उन शौरवंत तबिके खे त अवां थोरी हिमत कयो, तव्हां पंहिंजे आले अहबा जेके अहबाब आहिनि, दोस्त आहिनि, क़रीबी जेके रिश्तेदार आहिनि, अवां उन्हनि खे बि हिमथायो, थोरो घणो जेके तव्हांजा राज़दान आहिनि उन्हनि खे बि हिमथायो त भली तब्दीली खे वोट ॾियो। जेके बहितर उमेदवार आहिनि, भली ग़रीब आहिनि वीचारा, कुझु नथा करे सघनि, पर अॻिला बि तव्हांखे कुझु कोन था ॾियनि। अॻिला बि माण्हू तो की तव्हांखे को बोरियूं पैसनि जूं भरे कोन ॾींदा, तव्हां ते घर को अटो कोन पहुचाईंदा, को गिहु कोन पहुचाईंदा, वधि में वधि इलेक्शन ताईं तव्हांखे वधि में सलाम कंदा, भाकुर पाईंदा, उनखां पोइ त वरी ज़ाहिर बि न थींदा। सो दोस्तो उन्हनि खे वोट ॾियण सां बि तव्हांखे कुझु कोन थो मिले। चलो हिननि खे बि मिलण सां तव्हांखे कुझु ॾियण सां न मिलंदो, पर ग़रीबनि में सघ पैदा थींदी, ग़रीबनि में ख़ुशी पैदा थींदी, ग़रीब उमेदवारनि में हिकिड़ी कुवत पैदा थींदी, हिकिड़ो आईंदा जे लाइ उन्हनि में हौसलो वधंदो। त इन्हनि जेको आहे जेके हितां जा माना जेके आहिनि हैवी वेट माण्हू आहिनि, जेकी जागीरदार आहिनि, जेकी सरमाएदार आहिनि, जिन जे हथ में पूरो सरमायो आहे, ग़रीबनि खे उन्हनि पंहिंजे तौर ते थोरो थोरो दाणू पाणी माना छटे उन्हनि खे क़ैद करे छॾियो आहे। मुलाज़िम तबिके खे उन्हनि जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासमेंट करे किन जूं जा जेके अलाउंसिस बंदि कराए, किन जूं पघारूं बंदि कराइनि था, न त किन खे बदिलियूं कराइनि था। उहे मुलाज़िम तबिको बि सभु जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि हथां यरगमाल आहे, माण्हू मजबूर आहिनि। जो उन्हनि जे साम्हूं जेके चंद उमेदवार बीठा आहिनि हिमत ऐं हौसलो करे, सो महिरबानी करे उन्हनि खे तव्हां तनहा न छॾियो, उन्हनि खे तव्हां अकेलो न छॾियो, उन्हनि खे तव्हां कामयाबु कयो। जेकॾहिं कामयाबु न बि था थी सघनि त तव्हांजो वोट जेको आहे उहो एतिरी क़दुरु क़ीमत रखे थो त उन्हनि जो हौसलो वधाईंदो ऐं अॻिते हली करे उहे इनशा अल्लाह ताला इन्हनि पहाड़नि सां टकराइण जो वधीक हौसलो रखी करे ॿाहिरि निकिरंदा। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजो जेको आहे हीउ वक़्तु क़ीमती वक़्तु पंहिंजो कढी करे असांजो हीउ पैगाम ऐं मैसेज ॿुधो। मां उमेदु करियां थो त असांजे हिन पैगाम ऐं मैसेज खे तव्हां ज़रूरु जेको आहे उन ते गौर कंदव, उन ते अमल कंदव।